जी नाज़रीन, ॿिए पासे अव्हांखे ठटे मां अपडेट कंदासीं, जिते कराची वासी ज़ाल ऐं मुड़ुस जा लाश हथ कया विया आहिनि। अपडेट कयूं पिया अव्हांखे ठटे मां, जिते ज़ाल ऐं मुड़ुस जो लाश हथ कयो वियो आहे। ख़बर अव्हां सां शेयर कयूं पिया ठटे मां, जिते कराची वासी ज़ाल ऐं मुड़ुस जा लाश हथ कया विया आहिनि। अहम ख़बर अव्हां सां ठटे मां शेयर कयूं पिया, जिते ॿुधायो पियो वञे त कराची वासी आहिनि जेके ज़ाल मुड़ुस ॿुधायो पिया वञनि, जिन जा लाश ठटे वेझो हथ कया विया आहिनि। अहम ख़बर अव्हां सां शेयर कयूं पिया, घारो वेझो कराची वासी ज़ाल मुड़ुस जा लाश हथ कया विया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त ज़ाल ऐं मुड़ुस ॿई डॉक्टर हुआ। डॉक्टर अबरार ऐं संदसि घरवारी डॉक्टराणी रेहाना केमिकल फैक्ट्री में मुलाज़मत कंदा हुआ। घारे वेझो कराची ज़ालवासी मुड़ुस जा लाश हथ कया विया आहिनि। अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब रोही। जी महबूब, छा मामलो आहे, अपडेट कजो। जी शहबानो, ही अफसोसनाक सूरत साम्हूं आई आहे। घारे जे केमिकल फैक्ट्री में कम कंदड़ ॿ डॉक्टर ज़ाल मुड़ुस जा लाश जेके आहिनि हथाया आहिनि, जंहिंमें डॉक्टर इब्राहिम ऐं संदसि घरवारी डॉक्टराणी रियाना ॿई नौजवान आहिनि। ॿिन्ही जा लाश केमिकल फैक्ट्री मां हथ कया विया आहिनि। उन्हनि खे जेका रूरल हेल्थ सेंटर आहे घारो जी, हुन अस्पताल में पहुचायो वियो आहे। उते ज़रूरी कार्रवाई थियणी आहे। हाणे उनजा केमिकल जुदा हासिल कया पिया वञनि। ज़ाहिरी तौर ते जेका इब्तिदाई तौर ते सूरत साम्हूं आई, ज़ाहिरी तौर ते घारो मुमताज़ गिरोही सां ॻाल्हि ॿोल थी आहे। हुनजो चवणु आहे त इब्तिदाई जेका आहे इंक्वायरी मां इहो लॻे पियो त ॿिन्ही जा जेका फोतगी आहे उहा केमिकल फैक्ट्री में जेका आहे साफ़ उसारजण सबबु, केमिकल जे करे साफ़ उसारजण सबबु वाक़ियो पेश आयो हूंदो, पर हुन हवाले सां जांच कई पई वञे। पुलिस बि अस्पताल पहुची वई आहे। वाक़े वारे हंधि बि पुलिस पहुतल आहे, पर ॿिन्ही जा जेके आहिनि डॉक्टर तस्दीक कई आहे त डॉक्टर इब्राहिम ऐं संदसि घरवारी डॉक्टराणी रियाना उहे फोत थी चुका आहिनि। अस्पताल पहुचण खां अॻु में उहे फोत थी चुका आहिनि। हाणे उन्हनि जी जेका पोस्टमार्टम कई पई वञे, पोस्टमार्टम करण खां पोइ हक़ीक़तूं साम्हूं अची सघंदियूं। पर अफ़सोसनाक सूरत साम्हूं आई आहे जो घारे हिन केमिकल फैक्ट्री में कमु कंदड़ डॉक्टर ज़ाल मुड़ुस जेके आहिनि उहे पुरसरार नमूने फोत थी विया आहिनि। जी ठीकु आहे महबूब रोही, तफ़सील लाइ अव्हांजी वॾी महिरबानी। ॿिए पासे अव्हांखे